हैदराबाद में माहौलियाती तब्दीलियुनि समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते फ़िक्री वेहक मुनक़िद करे वणकारी मुहिम जो इफ़्तिताह कयो वियो। शहरी आबादी में वणकारी मुहिम लाइ समाजी तंज़ीम सिंध कम्युनिटी फाउंडेशन ऐं ग्रो ग्रीन पाकिस्तान नेटवर्क पारां कासमाबाद जे चंडिया ॻोठ वारे इलाइक़े में तवानाई, ॿाहिरियनि कर्ज़नि ऐं माहौलियाती तब्दीलियुनि जे हवाले सां फ़िक्री वेहक मुनक़िद करे वण पोखे वणकारी मुहिम जी शुरूआत कई वई, जंहिंमें इलाइक़े वासियुनि, समाजी अॻवाननि, शागिर्दनि, उस्तादनि तोड़े औरतुनि शिरकत कई। उन मौक़े ते जावेद सोज़ हालाई, आज़र नियाज़, डॉक्टर असलम मेमुन, प्रोफेसर इस्माइल कुंभर ऐं ॿियनि माहौलियाती तब्दीलियुनि सबबि वधंदड़ गर्मीपद जी सूरत हाल ते ॻणितीअ जो इज़हार कंदे चयो त दुनिया अंदरि माहौलियाती तब्दीलियुनि जे करे फितरी तौर ते तमामु घणा ख़राब असर पिया आहिनि। वणनि जी वाढी जे नतीजे में पाकिस्तान भी माहौलियाती तब्दीलियुनि जो शिकार थियो आहे। अहिड़ी तरह सॼी दुनिया सां गॾोगॾु नंढो खंड भी तमामु घणो मुतासिर थी रहियो आहे। उन्हनि चयो त शहरी आबादियुनि में त हाणे वणनि जे हुजण वारो तसवुर ई ख़तम थी वियो आहे। साॻी सूरत हाल ॿाराड़ियुनि में बि आहे, जिते वणनि जो तमामु घणो अंग घटिजी वियो आहे। ॿेला ख़तम थी चुका आहिनि, जंहिंजे करे माहौलियाती तब्दीलियुनि जा असर भवाइती सूरत में साम्हूं अची रहिया आहिनि। संदन चवणो हो त सिंध कम्युनिटी फाउंडेशन ऐं ग्रो ग्रीन पाकिस्तान नेटवर्क पारां शहरी आबादी में वणकारी मुहिम शुरू करणु इंतहाई वक़्ताइतो क़दम आहे। शहरी आबादी में वणनि जो हुजणु इंतहाई ज़रूरी आहे। वण फितरी हुसन आहिनि। वणनि जे करे ई फितरत जा समूरा ख़ूबसूरत नज़ारा ॾिसण में अची सघनि था। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk